नाइंसाफी बंद कयो, बदअमनी बंद कयो, नाइंसाफी बंद कयो, ये बदअमनी बंद कयो, नाइंसाफी बंद कयो, ये बदअमनी तालिबगिरी बंद कयो, ये तालिबगिरी बंद कयो, ये पुलिसगिरी। इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे त हितां जी मधे जी पुलिस ऐं मधे जी जेको आहे तो SHO तालिब हुसैन मधे जी शहरनि खे अमन ॾियण में बिल्कुलु मुकमल नाकाम वियो आहे ऐं असांखे पूरो ख़दशो आहे त इहो तालिब हुसैन जेको मधे जी जो SHO आहे इहो ॾुहारनि सां इहो ॿिठ बणियल आहे। मोटरसाइकिल अॼु 5 ॾींहं आहे जेका CD मोटरसाइकिल हिकु ग़रीब पोरियत मज़दूर माण्हू हिकिड़ी नई CD मोटरसाइकिल पंहिंजो रुपयो गॾु करे वरतियूं अचे पियो त चंद ॾोहारी आसानीअ सां उनखे अघु ॾेई करे उहा मोटरसाइकिल फुर करे फिरार थी विया आहिनि। हितां मधई जी थाणे जे हद बामण प्लाट वठूं एहतजाज कयोसीं, रोड बंदि कयोसीं। हितां मधई जी जो DSP असगर रहमान ऐं SHO तालिब हुसैन उते आया, उन्हनि 2 ॾींहंनि जो वाइदो करे असांखां एहतजाज ख़तम करायो, पर अॼु 5 ॾींहं आहे हिन वक़्त ताईं पुलिस कोई बि रेस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न आहे। रहंदो उन्हनि जे रवैयनि में हाणे वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। असांखे पूरो ख़दशो आहे त इहो मधे जी जो SHO असांजी मोटरसाइकिल ॼाणी वाणी रिकवर नथो कराए ऐं ॾोहारनि खे रिलीफ ॾिए थो। एॾी त बदअमनी चोट चढ़ी वई आहे जो हिकु ग़रीब ऐं आम माण्हूअ जो सफ़र करणु इंतिहाई मुश्किल बणिजी वियो आहे। हिन महांगाई जे दौर में, हिन ज़ुल्म जे दौर में हिकु माण्हू ग़रीब मोटरसाइकिल ते पवे खां हली नथो सघे ऐं पुलिस जेका आहे ख़ामोश तमाशाई लॻी आहे। रोज़ स्ट्रीट क्राइम एतिरो वधी वियो आहे जो हद खां वधीक हितां जो SHO सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कढियूं पाइण में बिज़ी आहे। बाक़ी हितां शहरनि खे को बि अमन ॾियण में जेको आहे तो कोई बि इक़दामात न। DSP असगर रहमान उते पहुतो, हिकु त हद जे जेको आहे तो पंहिंजी क़बूलदारी कई ऐं उनखां पोइ हुननि 2 ॾींहंनि जो वाइदो कयो त असां तव्हांखे मोटरसाइकिल रिकवर कराए ॾींदासीं, पर अॼु 5 ॾींहं आहे त हिन वक़्त ताईं न को DSP ज़ाहिर आहे न को SHO ज़ाहिर आहे। जेकर SHO ॾे मोटरसाइकिल जा मालिकान हींअर वञनि था त साईं तव्हां 2 ॾींहंनि जो वाइदो कयो हुयो, छा थियो त SHO चए थो तव्हां मां तव्हांजी मोटरसाइकिल खीसे में न रखी आहियो तव्हांखे ॾियां। इहो कोई जवाबु आहे? इहो कोई तुक आहे? हर ग़रीब माण्हूअ खे, थाणे में ईंदड़ माण्हूअ खे SHO जेको आहे उनजो रवैयो अहिड़े क़िस्म जो आहे। असां मधे जी SHO खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे 2 ॾींहंनि ताईं असां तव्हांखे टाइम ॾियूं था, असांजी मोटरसाइकिल माना हिन मज़दूर मिसकीन ग़रीब हारीअ खे वापसि कराए ॾियो, रिकवर कराए ॾियो, वरना ही एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। मोटरसाइकिल जेसिताईं रिकवर न थींदी तेसिताईं एहतजाज जारी दिलासा ॾींदो रहियो। 2 ॾींहंनि जे अंदरि में गाॾी वठी थो ॼाव, रोज़ वञी चोरनि मां गाड़ियलनि मां आइस्क्रीमूं खाई असांखे दिलासा ॾेई आसरनि में रहंदो थो अचे। हिन महिल थोरी असांजो को मसइलो हल न थियो त उन जे आड़े बि वियो मां त छा थियो, चई बाबा गाॾी काॾो आणिया, हीअं थिया, मां त लॻो पिया कमाए कढ। रोज़ दाड़ियलनि मां चोरनि मां भाईवारी त 24 कलाक कमाईंदा इहे आहिनि।